ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ 16/12/2023। मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार, अविनाशी सर्जन सां कुझु बि छुपाइणो न आहे। अवज्ञा थिए त क्षमा वठणी खपे, न त बोझ चढ़ंदो वेंदो आहे, निंदक ठही पईंदा आहियूं। प्रश्न आहे, सची कमाई जो आधार छा आहे? उन्नति में विघ्न छो पईंदा आहिनि? उत्तर आहे, सची कमाई जो आधार आहे पढ़ाई। अगरि पढ़ाई ठीक ना आहे त सची कमाई न करे सघंदा आहियूं। उन्नति में विघ्न तॾहिं पईंदो आहे जॾहिं संग ठीक ना आहे। चइबो बि आहे न, संग तारे कुसंग बोरे। संग ख़राबु हूंदो आहे त पढ़ंदा न आहिनि, नापास थी वेंदा आहिनि। संग ई हिकु ॿ खे रसातल में पहुचाए ॾींदो आहे। इन करे संग दोस्त सां तव्हां ॿारनि खे ॾाढी संभाल करणी खपे। गीता तू प्यार जो सागर आहे। ओम शांति। बेहद जे बाप जी महिमा ॿार कंदा आहिनि। इहा आहे भक्ति मार्ग जी महिमा। बेहद जे बाप जी महिमा ॿार कंदा आहिनि, इहा भक्ति मार्ग जी महिमा आहे न। तव्हां सपूत ॿार हाणे सम्मुख में बाप जी महिमा कंदा आहियो, सम्झंदा आहियो बेहद जो बाप अची करे असांखे ज्ञान ॾेई स्वर्ग जो मालिक ठाहींदो आहे। छो जे ज्ञान जो सागर उहो ई आहे न। गॉड में नॉलेज आहे, उन्हनि खे चइबो आहे गॉडली नॉलेज। जेकी गॉड असांखे नॉलेज ॾींदो आहे उनखे चइबो आहे गॉडली नॉलेज। परम पिता परमात्मा नॉलेज ॾियण वारो आहे कंहिंखे, ॿारनि खे। जीअं तव्हांजी मम्मा खे गॉडेज ऑफ नॉलेज नाम रखियो आहे न, त जॾहिं उहा जगदम्बा नॉलेज ऑफ गॉडेस ऑफ नॉलेज आहे त असां उन्हनि जा ॿार बि उहे ई, असां में बि उहे ई नॉलेज हूंदी न। गॉडेज ऑफ नॉलेज सरस्वती खे गॉड नॉलेज ॾींदो आहे न, परंतु कंहिं द्वारा। इहा ॾाढी सम्झण जी ॻाल्हि आहे। दुनिया न ॼाणदी आहे कि जगदम्बा केरु आहे। इहे त ॿार ॼाणंदा आहिनि जगदम्बा त हिकु ई हूंदी। नाम ॾाढा ॾेई छॾिया अथनि। मनुष्य त इहे ॼाणंदा न आहिनि कि प्रजापिता ब्रह्मा जी मुख वंशावली सरस्वती आहे। उन्हनि खे नॉलेज ॾियण वारो गॉड फादर, सृष्टि चक्कर कीअं फिरंदो आहे इहा नॉलेज गॉड फादर ॾींदा आहिनि न। बाप नॉलेज ॾेई ॿारनि खे ॾींदा आहिनि। बाप नॉलेज ॾींदा आहिनि ॿारनि खे। सरस्वती खे कीअं मिली? ज़रूरु प्रजापिता ब्रह्मा जी मुख वंशावली आहे त परम पिता परमात्मा जो ज्ञान जो सागर आहे। उन्हनि हिन मुख द्वारा सरस्वती खे ज्ञान ॾिनो हूंदो न। उहो ई ज्ञान पोइ ॿियनि खे बि ॾियणो हूंदो आहे। गॉड फादर पढ़ाईंदा आहिनि त ज़रूरु गॉड फादर जा ॿार मास्टर गॉड थिया न। बाबा असांखे केॾो वॾो टाइटल थो ॾिए। असां आहियूं मास्टर गॉड। मास्टर गॉड आहियूं न, त बाबा चवनि था गॉड फादर पढ़ाईंदा आहिनि त ज़रूरु गॉड फादर जा ॿार मास्टर गॉड ठहिया न। हिन करे नाम रखियलु आहे न, गॉडेस ऑफ नॉलेज। ॿार इहे ॼाणंदा आहिनि कि असां ऐं असांजी मम्मा नॉलेज वठनि था ज्ञान सागर द्वारा, जेके ई गीता जो भॻवानु चइबो आहे न। भॻवानु त हिकु ई आहे, कोई देवता या मनुष्य भॻवानु न थी सघंदो आहे। हाणे गॉडेस ऑफ नॉलेज आहे त कहिड़ी नॉलेज हूंदी? राजयोग जी नॉलेज ॾींदा हूंदा न। राजयोग जी ही नॉलेज हूंदी। हिन सहज राजयोग जी नॉलेज सां गॉडेस ऑफ नॉलेज सरस्वती ही गॉड ऑफ लक्ष्मी ठहींदी आहे। हिन सहज, ॾिसो बाबा केॾी की हिन सहज राजयोग जी नॉलेज केॾो ईज़ी राजयोग आहे न। सिर्फ़ु पंहिंजे खे आत्मा सम्झी पंहिंजो बुद्धि योग मन सां संकल्प करो, बुद्धि बाबा वटि लॻायो, बसि इहो ई त राजयोग आहे। बुद्धि सदा बाबा वटि लॻल रहे ऐं असां हिते कर्म करूं। त हिन सहज राजयोग जी नॉलेज सां गॉडेस ऑफ नॉलेज सरस्वती पोइ गॉड लक्ष्मी ठहींदी आहे। बाबा चवंदा आहिनि कि ॾिसो असां गॉडेस ऑफ नॉलेज सरस्वती पोइ असां जीअं मम्मा ठहींदा आहियूं असां बि त ठहींदा गॉड ऑफ लक्ष्मी ठहींदासीं न। गॉड ऑफ नॉलेज जी महिमा आहे त ज़रूरु ॿारनि जी बि आहे न। प्रजापिता जी सभु संतान ठहिया न। मम्मा जी संतान न चईंदासीं, प्रजापिता ब्रह्मा जे मुख कमल जी इहे संतान आहे।
मम्मा तव्हां सभु ईश्वर संतान निश्चय कंदा आहियो। ईश्वर बाप चईंदो आहे मां ॿारनि जे ई सम्मुख ईंदो आहियां। उहो ई मूंखे ॼाणंदा आहिनि त जगदम्बा आहे गॉडेस ऑफ नॉलेज। इहे सहज राजयोग जी नॉलेज आहे, न की शास्त्रनि जी। गॉड इन्हनि खे नॉलेज ॾिनई ऐं इहे गॉडेस कहलाई न। जगदम्बा त माता ठहरी न, पोइ ॿिए जन्म में गॉडेस ऑफ वेल्थ लक्ष्मी ठहींदी आहे। जंहिंसां मनुष्य भीख मांगता आहिनि त सिद्ध थींदो आहे बाप द्वारा जगदम्बा खे राजयोग जो वरसो मिलंदो आहे। उन्हनि खे गॉडेस ऑफ नॉलेज चइबो आहे। नॉलेज सोर्स ऑफ इनकम हूंदी आहे न, इहा आहे सची कमाई जो सचे बाप द्वारा असांजी थींदी आहे। तव्हां हाणे नंबरवार पुरुषार्थ अनुसार सची कमाई असां करूं था न। अगरि पढ़ाई न पढ़ंदा त उन्हनि जी सची कमाई न आहे। संग ठीकु न हूंदो त पढ़ी न सघंदा, उन्नति न थींदी। संग तारे कुझु संग बोरे, संग ख़राबु हूंदो आहे, पढ़ंदा न आहिनि त नापासी पिछाड़ी में वेही रहंदा आहिनि। टीचर ॼाणंदो आहे इन्हनि जो छा कारण आहे। बाप ई ॼाणंदा आहिनि। हा एतिरो बाप ज़रूरु सम्झाईंदा की पढ़ाई घटि कई अथई, ज़रूरु ख़राबु संग आहे न, जंहिंजे कारण नापास थी विया आहिनि। सम्झो आपस में प्यार आहे, ॿई न पढ़ंदा आहिनि त हिक ॿ खे रसातल में पहुचाए ॾींदा आहिनि। बाबा चवनि था त हिक ॿ खे रसातल में पहुचाए ॾींदा आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि इहे पढ़ंदा न आहिनि, इन्हनि खे अलॻि करणो खपे। पढ़ाई बग़ैर मनुष्य खे चइबो आहे बेसमझ। कई माण्हू हिक ॿिए जे प्यार में थी वेंदा आहिनि न, पोइ हिक ॿिए जी अनुसार हलंदा आहिनि। हिकु न पढ़ंदो त ॿियो बि न पढ़ंदो, त हिन जे कारण संग ख़राबु थी वेंदो। त बाप चईंदा आहिनि इनखे अलॻि करो। पढ़ाई बग़ैर मनुष्य बेसमझ आहे न। पढ़ंदा आहिनि त ज़रूरु चईंदासीं समझदार। भॻवान जी मथे न हलंदा हो त हिनखे चइबो आहे इहे सौतेलो ॿार आहे, परंतु उहा अर्थ खे न ॼाणंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो कोई न पढ़ंदो आहे त पोइ पतित ई रही वेंदा आहिनि, नापास थी भागंती थी वेंदा आहिनि। इन करे बाबा ॾिसो चवनि था की पढ़ाई में सभु अची वियो, ज्ञान योग धारणा सेवा। असांजी पढ़ाई जी 4 सब्जेक्ट आहिनि। बाप चईंदा आहिनि ओहो रावण त असांजे ॿारनि खे बि हप करे छॾियो। एतिरे शक्तिशाली आहे न रावण। ॿार शैतान जी मथे हली पईंदा आहिनि, श्रीमत ते न हलंदा आहिनि। ॿार शैतान जी मथे हली पईंदा आहिनि, श्रीमत ते न हलंदा आहिनि। पंहिंजी साथ प्रण करणो खपे। क़दम क़दम असां बाबा जी मत ते हलंदासीं। जो श्रीमत ते न हलंदा आहिनि उन्हनि खे आसरी मत वारो चईंदा आहिनि। बाबा सम्झी वेंदा आहिनि इहे एतिरो ऊच पद न पाए सघंदा। कंहिंखे सम्झाए न सघंदो त चईंदा रावण जे वश आहे। कंहिंखे सम्झाए न सघंदा त चईंदासीं रावण जे वश आहे। योग न आहे त बुद्धि शुद्ध न आहे। शुद्ध जो योग बि खपे न, बुद्धि जो योग बि खपे बाबा सां। बुद्धि जो योग कॾहिं लॻंदो बाबा सां, जॾहिं बुद्धि शुद्ध हूंदी। योग न त बुद्धि शुद्ध, योग न आहे जो बुद्धि शुद्ध थी वञे। बुद्धि जो योग बि खपे। ईश्वरीय ॿारनि जी चलन ॾाढी रॉयल हुजणी खपे। हुननि जी दृष्टि, वृत्ति, बोल चाल, उथण वेहण, खाइण पीअण ॾाढो रॉयल हुजणो खपे। जन्म वठिते ई होशियार राजा। जमते जाम जो अर्थ आहे जन्म वठण सां ई होशियार राजा त कोई न थी सघंदो आहे न। हिन कारण बाबा चईंदा आहिनि 5 विकार रूपी रावण ते जीत पाइणी आहे। हिन कारण बाबा चईंदा आहिनि जन्म ते ई त कोई राजा न ठहींदो आहे न, असां बि पुरुषार्थ करे ठही सघंदा आहियूं। 5 विकार रूपी रावण ते जीत पाइणी आहे बाबा जी श्रीमत ते हली करे। जो श्रीमत ते न हलंदा आहिनि त बाबा चई ॾींदा आहिनि इहा आसरी मत ते आहे। पोइ हुननि में कोई 5% श्रीमत ते हलंदा आहिनि, कोई 10% हलंदा आहिनि। उहो बि हिसाबु आहे त जगदम्बा हिकु ई आहे। जगदम्बा आहे ब्रह्मा मुख वंशावली सरस्वती। इहो हुननि जो पूरो नाम आहे।
जगदम्बा आहे ब्रह्मा मुख वंशावली सरस्वती। सरस्वती खे ई सितार ॾींदा आहिनि। ये गॉडेस ऑफ नॉलेज ज़रूरु उन्हनि जी संतान बि हूंदी न। ये नॉलेज ऑफ गॉडेस ऑफ नॉलेज, ये आहे गॉडेस ऑफ नॉलेज, त ज़रूरु उन्हनि जी संतान बि हूंदी। उन्हनि खे बि तंबूरो हुजिणो खपे। ॾिसो झाड़ में सरस्वती वेठी आहे, उन्हनि वटि बि तंबूरो हुजिणो खपे। बाबा चवनि था तंबूरो मतिलबु ये सितार ई। त बाबा चवनि था ॾिसो त असां उन्हनि जा ॿार आहियूं त असां वटि बि हुजिणो खपे न। ॾिसो झाड़ में सरस्वती वेठी आहे, राजयोग सिखे थी, पोइ इहा वञी करे लक्ष्मी ठहींदी। गॉडेस ऑफ वेल्थ आहे न, इन में हेल्थ वेल्थ हैप्पीनेस सभु अची आहे। ये त सवाइ परमपिता परमात्मा जी कोई बि ॾेई न सघे। हेल्थ वेल्थ हैप्पीनेस हेवनली गॉड फादर उहा आहे न, हेवनली गॉड फादर उहा आहे न। हाणे ॾिसो मम्मा सर्विस करनि था, सम्झो किथे मम्मा खे निमंत्रण ॾिननि त पहिरियों मम्मा जे ऑक्यूपेशन खे ॼाणनि, पहिरियों नॉलेज खपे इहे केरु आहे। दुनिया त न ॼाणदी आहे। चईंदा आहिनि श्री कृष्ण खे गाली मिली, चईंदा आहिनि श्री कृष्ण खे गाली मिली, परंतु इहे त थी न सघंदो आहे, इम्पॉसिबल। सभिनि खां जास्ती गाली खाइण वारो आहे शिव बाबा, सेकेंड नंबर में गाली खाइण वारा आहिनि ब्रह्मा बाबा। श्री कृष्ण ऐं ब्रह्मा, परंतु श्री कृष्ण खे गाली ॾेई न सघनि। मनुष्य खे इहे पतो न आहे कि सरस्वती गॉडेस ऑफ नॉलेज भविष्य में राधे ठहींदी, स्वयंवर खां पोइ लक्ष्मी ठहींदी। गॉडेस ऑफ वेल्थ स्वयंवर खां पोइ लक्ष्मी ठहींदी आहे। बाबा चवनि था गॉडेस ऑफ वेल्थ आहे न, गॉडेस ऑफ वेल्थ आहे, उन में हेल्थ वेल्थ हैप्पी सभु अची वियो। तव्हांखे सम्झाइण जो बि ॾाढो नशो खपे, मम्मा केरु आहे इहे सम्झाइणो पए। इहा आहे सरस्वती ब्रह्मा जी बेटी मुख वंशावली। भारतवासी कुझु बि ॼाणंदा न आहिनि, नॉलेज न आहे न। अंधश्रद्धा ॾाढी आहे, ब्लाइंड फेथ में भारतवासी ॾाढा आहिनि। पूजा कंहिंजी कंदा आहिनि इहे बि ॼाणंदा न आहिनि। क्रिश्चन पंहिंजे क्राइस्ट खे ॼाणंदा आहिनि, सिख माण्हू ॼाणंदा आहिनि कि गुरु नानक जो सिख धर्म स्थापन कई, पंहिंजे धर्म स्थापक खे ॼाणंदा आहिनि। सिर्फ़ु भारतवासी हिंदू ई पंहिंजे धर्म स्थापक खे, पंहिंजे धर्म खे ॼाणंदा ई न आहिनि। अंधश्रद्धा सां पूजा कंदा ई रहंदा आहिनि। ऑक्यूपेशन जो कंहिंखे पतो ई न आहे। कल्प जी आयु वॾी आहे न, वॾी करण सां कुझु बि सम्झंदा न आहिनि। इस्लामी बौद्धी आदि पोइ आया, उन्हनि जे अॻियां ज़रूरी देवता हूंदा, उन्हनि जो बि एतिरो समय हूंदो। एतिरा ॿिया सभु धर्मनि खे अधु कल्प लॻंदो आहे त हिकु धर्म खे बि अधु कल्प ॾियणो पए। लाखों वर्ष त चई न सघंदो। तव्हां जगदम्बा जे मंदर में वञी करे सम्झायो इहे गॉडेस ऑफ नॉलेज खे इहे नॉलेज कीअं ॾिनी। ईअं त न चईंदासीं श्री कृष्ण जगदम्बा खे नॉलेज ॾिनई, परंतु इहे बि सम्झाए उहा सघंदा जंहिंजी प्रैक्टिस सुठी हूंदी। कोई खे त देह अभिमान ॾाढो आहे, कोई न कोई मित्र संबंधी आदि यादि पईंदो रहंदो आहे। बाप चईंदा आहिनि ॿियनि खे यादि कंदव त मुंहिंजी यादि भुलिजी वेंदी। तव्हां ॻाईंदा बि आहियो ॿिया संग तोड़ हिकु संग जोड़ो, उहो त हाणे हिते वेठा आहिनि न। बाबा असां तव्हांजा आहियूं, तव्हांजी मथे हलंदासीं। ॿिया तव्हां ॻाईंदा आहियो ॿिया संग तोड़ हिकु संग जोड़ो, उहो त हाणे हिते वेठा आहिनि न। बाबा असां तव्हांजा आहियूं, तव्हांजी मथे हलंदासीं। इहे कोई कर्म न कंदा जंहिंमें नाम बदनाम थिए बाबा जो। ॾाढा ॿार ईअं कमु कंदा आहिनि जंहिंसां नाम बदनाम थी वेंदो आहे। त असांखे ईअं कोई बि कर्म न करिणो आहे। जेतिरो तव्हांखां पुॼे थो ओतिरो करो, बाक़ी अहिड़ो कोई कमु न करो जंहिंसां तव्हां बाबा जो नाम बदनाम थिए। जेसिताईं कोई सम्झे तेसिताईं गाली ॾींदा रहंदा आहिनि। नाम बि त बालो थियो न। ओहो प्रभु तुंहिंजी लीला ॻायल आहे न। बाबा चईंदा आहिनि कि
अहिड़ो कोई कर्म न करो जंहिंसां नाम बदनाम थिए। ॾाढा ॿार अहिड़ा कर्म कंदा आहिनि जंहिंसां नाम बदनाम थींदो आहे। जेसिताईं कोई सम्झे तेसिताईं गाली ॾींदा रहंदा आहिनि। न नाम बि त बालो थियो न। ओहो प्रभु तव्हांजी लीला ॻायल आहे न, परंतु ॿार सम्झी सघंदा आहिनि, ॿियो कोई न ॼाणंदो आहे। बाप चवंदा आहिनि ॿार मां त निष्काम सेवा कंदो आहे, अपकारनि ते बि उपकार कंदो आहे न। भारत खे सोने जी चिड़िया ठाहींदो आहे। नंबर 1 उपकार करण वारो मां आहियां न। भारत खे सोने जी चिड़िया ठाहींदो आहियां। नंबर 1 उपकार करण वारो मां आहियां। ख़ासि भारत आम सॼी दुनिया ते जो कि बाबा खे एॾी गाली बि पई त बि बाबा पूरे विश्व खे सोने जी चिड़िया ठाहे ॾींदा आहिनि। परंतु मनुष्य मूंखे सर्वव्यापी चई गाली ॾींदा आहिनि। मां त तव्हां ॿारनि खे नॉलेज ॾींदो आहे त हिन ज्ञान यज्ञ में आसुरी संप्रदाय जा विघ्न ॾाढा पईंदा आहिनि। बाप त सम्झाईंदा आहिनि जो ॿार सुठी रीति न सम्झंदा हुनजे कारण ई किचिड़ो पईंदो आहे। ज्ञान खे जो ॿार सुठी रीति न सम्झंदा आहिनि पोइ उन्हनि जे कारण किचिड़ो पईंदो रहंदो आहे, ग्लानी कराईंदा आहिनि। कई ॿार त ॾाढा सुठी सर्विस कंदा आहिनि, कई डिससर्विस बि कंदा आहिनि। हिकु तरफ़ कई कंस्ट्रक्शन कंदा आहिनि त हिकु तरफ़ पोइ डिस्ट्रक्शन बि कंदा आहिनि। छो जे ज्ञान आहे न, ये सूर्यवंशी चंद्रवंशी राजधानी स्थापना थी थिए। त ॾाढो सोचे सम्झी करे कमु करो। असांखां कोई अहिड़ी डिससर्विस न थिए कि असां वञी करे उते दासी ठहूं। जो पूरी रीति न सम्झंदा आहिनि उन्हनि खे सम्झाइणो पए, तरस त पईंदो आहे न। बाप जो ठही करे ऐं वरसो न वतन त इहे छा इहे छा कम जो रहियो। बाप मिलियो आहे त पूरो पुरुषारत करे वरसो खपे न। बाप मिलिया आहिनि त पूरो पुरुषारत करे वरसो वठिणो खपे न। श्रीमत ते हलणो खपे। अहिड़ो कर्तव्य न करो जंहिंसां बाप जी ग्लानी थिए। बाप ॼाणंदा आहिनि काम क्रोध इहा महाशत्रु आहे। इहा कान नाक सां पकड़ंदा रहंदा आहिनि। इहा त थींदो ई आहे, उन्हनि सां पार वञिणो आहे। इहे नक कन सां पकड़ंदा रहंदा आहिनि, इहे त थींदो ई आहे। बाबा चवंदा आहिनि न अंत ताईं इहे विकार ईंदा ई रहंदा, उन्हनि सां पार वञिणो आहे। कोई त नाम रूप में फसी पईंदा आहिनि। सभु ॿार त हिकु जहिड़ा न हूंदा आहिनि न। बाप सावधान कंदा आहिनि, ख़बरदार रहणो आहे। अहिड़ो अकर्तव्य कार्य करे अगरि निंदा कराई त पद भ्रष्ट थी वेंदो। रुस्तम सां गॾु माया बि रुस्तम थी लड़दी आहे। बाप खे यादि कंदे कंदे माया जो तूफ़ान काथे वठी हलंदो आहे। मतिलबु ॾाढो ई कॾहिं कॾहिं बाप खे यादि कंदे कंदे बि माया अची वेंदी आहे न। इन करे बाबा चवंदा आहिनि न ध्यानु दीदार में न वञो। ॿार कोई सच ॿुधाईंदा न आहिनि, राय न वठंदा आहिनि। त जेका बि तूफ़ान ईंदा आहिनि न उहो तुरंत बाबा खे ॿुधाईंदा रहो। बाबा मूंखे अहिड़ा संकल्प था अचनि, बाबा हीअं थो थिए। त हीअं असां बाबा खे ॿुधाईंदा रहंदासीं न त बाबा जी मदद मिलंदी वेंदी। न त माया जो तूफ़ान असांखे काथां खां काथां वठी वेंदा। कल्ह बाबा चई न मन खे कंट्रोल करण लाइ श्रीमत जी लगाम टाइट रखो। बाबा चवंदा आहिनि अविनाशी सर्जन सां कुझु बि न छिपाइणो। अगरि ॿुधाईंदा न आहियो त ॿियो ई गंदा थी वेंदा आहे। ईअं न बाबा जानी जाननहार आहे, सभु सम्झंदा आहिनि न। तव्हां जो अवज्ञा कंदा आहियो उहो अची करे ॿुधायो शिव बाबा खे कि मूंसां इहा भूल थी वई, मूंखे क्षमा करो। क्षमा न वठंदव त भूल थींदी रहंदी। गोया पंहिंजे सिर ते पाप चढ़ंदो रहंदो। बाप त ॿुधाईंदा आहिनि कल्प कल्प जे लाइ पंहिंजो पद भ्रष्ट न करो। अगरि हाणे ऊच पद न ठाहींदव त कल्प कल्पांतर अहिड़ी हालति थींदी। इहा नॉलेज आहे न। बाबा ॼाणंदा आहिनि कल्प पहिरियों मुआफ़िक राज जी स्थापना थिए थी। बाप दादा जास्ती सम्झी सघंदा आहिनि। इहा पोइ बि मुरबी ॿार आहे न। ब्रह्मा बाबा बि सम्झी सघंदा आहिनि कीअं राजधानी ठहे थी न। छो जी ब्रह्मा बाबा मुरबी ॿार आहे न।
बाबा चईंदा आहिनि माताउनि जी महिमा वधाइणी आहे, माताउनि खे अॻियां रखिबो आहे, गोपनि खे सम्झाइनि, उन्हनि खे अॻियां वठी अचो। गोप बि ॾाढी सर्विस करे सघंदा आहिनि। चित्र वठी खणी करे सम्झायो, ऊच ते ऊच इहो भॻवानु आहे, पोइ इहे त्रिमूर्ति ब्रह्मा विष्णु शंकर, उन्हनि में बि ऊच केरु, कंहिंजो नाम आहे, सभु चईंदा प्रजापिता ब्रह्मा आहे जंहिंसां द्वारा वरसो मिलंदो आहे। शंकर व विष्णु खे पिता न चईंदासीं, उन्हनि सां कोई वरसो थोरी मिलंदो आहे असांखे। प्रजापिता ब्रह्मा इन्हनि खे चइबो आहे, इन्हनि सां छा वरसो मिलंदो आहे? त ऊचते ऊच शिव बाबा, पोइ प्रजापिता ब्रह्मा शिव बाबा जो मुरबी ॿार, ब्रह्मा आहे शिव बाबा जो ॿार, शिव बाबा आहे ज्ञान जो सागर, हेवन स्थापना करण वारा। त ज़रूरु हेवन जे लाइ शिक्षा मिलंदी आहे न, इहे राजयोग जे लाइ मत आहे। बाबा चवनि था इहा आहे राजयोग जे लाइ मत। बाबा जेको असांखे ज्ञान थो ॾिए, ज्ञान सागर हेवन स्थापन करण वारो शिव बाबा आहे। त जो हेवन जे लाइ शिक्षा मिलंदी आहे, इहा राजयोग जे लाइ मत आहे। ब्रह्मा द्वारा बाप श्रीमत ॾींदा आहिनि, इहा आहे देवता ठहिण लाइ। देवता ठहिण लाइ असांखे मत थो मिले। ब्रह्मा कुमारी सो श्री लक्ष्मी गॉडेस ऑफ वेल्थ ठहींदी आहे न। ब्रह्मा कुमारी सो श्री लक्ष्मी गॉडेस ऑफ वेल्थ ठहींदी आहे न। त बाबा चवनि था इहे ब्रह्मण व देवी देवता। हाणे असां ब्रह्मा कुमारी आहियूं, पोइ असां सुश्री लक्ष्मी गॉडेस ऑफ वेल्थ ठहींदासीं। हाणे सरस्वती ब्रह्मा कुमारी सरस्वती जा ॿार, असां बि ब्रह्मा कुमारियूं। हाणे आहियूं गॉडेस ऑफ नॉलेज, पोइ हूंदासीं गॉडेस ऑफ वेल्थ। बाबा चवनि था असां हाणे उहो ब्रह्मण, उहो देवी देवता निराकारी दुनिया में सभी आत्मायूं आहिनि। ॿारनि खे सम्झाईंदा त ॾाढा आहिनि, ॿारनि खे सम्झाईंदा त ॾाढा आहिनि, परंतु सम्झण वारा कोई सम्झे। मनुष्य त ब्लाइंड फेथ सां सन्यासी गुरु जो फॉलोअर्स ठहींदा आहिनि। ॿारनि खे सम्झाईंदा त ॾाढा आहिनि, परंतु सम्झण वारो कोई सम्झे। मनुष्य त ब्लाइंड फेथ सां सन्यासी गुरु जा फॉलोअर्स ठहींदा आहिनि। त असांखे जो बाबा सम्झाइनि था न, उहे हिकु हिकु ॻाल्हि सम्झो। मनुष्य त ब्लाइंड फेथ सां सन्यासी गुरु जा फॉलोअर्स ठहींदा आहिनि। हिते बाबा असांखे चईंदा आहिनि हर ॻाल्हि सम्झो। उन्हनि सां छा मिलंदो आहे इहे बि न ॼाणंदा आहिनि न दुनिया वारा। त टीचर त पोइ बि ॼाणंदो, पोइ पदवी पाईंदो। त बाबा चवनि था टीचर त पोइ बि ॼाणंदो आहे। जीअं गुरु जेका हूंदा आहिनि या टीचर जेका हूंदा आहिनि, उहो त ॼाणे करे पोइ धीरे धीरे पोइ पद मिलंदो आहे न। हाणे कोई ॿार सुठी रीति सम्झंदा आहिनि, कोई फॉलोअर्स सुठी रीति सम्झनि, न सम्झंदा त उहा अॻियां न वधी सघंदा। बाक़ी जंहिंजा फॉलोअर्स ठहींदा आहिनि उन्हनि सां छा प्राप्ति आहे, कुझु बि न। उहो जेको गुरु आहे उहो त पंहिंजो अध्ययन कंदे चलो कुझु त ब्रह्म में ई भले योग लॻाए, लेकिन कुझु त प्राप्ति थींदी आहे न। पाण जहिड़ी न थींदी आहे बाबा खे, लेकिन त बि दुनिया जे हिसाब सां त वॾा आहिनि न उहे। त जंहिंजा फॉलोअर्स ठहींदा आहिनि उन्हनि जा उहे इहे न ॼाणंदा आहिनि की असांखे प्राप्ति छा थी थिए। बसि उते वञी करे सुठो लॻंदो आहे, थोरी गुरू जी कृपा थींदी आहे त मदद मिली वेंदी आहे, कुझु बि ॼाणंदा न आहिनि। इहे अंधश्रद्धा आहे। फॉलोअर्स त आहिनि ई न। फॉलोअर्स था जो उहो जीअं पंहिंजो जीवन ठाहे उहो करे, न उहा ठाहींदा आहिनि, न तव्हां उन्हनि खे उन्हनि जहिड़ो न उहा ठाहींदा आहिनि, ऐं न तव्हां उन्हनि जहिड़ा ठहींदा आहियो। न गुरु पंहिंजो फॉलोअर्स ठाहींदो आहे पूरी रीति सां, कोई चईंदो थोरी आहे तव्हां ईअं करो, न ई तव्हां ठाहींदा आहियो। जो बि फॉलो कंदो आहे एम ऑब्जेक्ट छा आहे कुझु बि न ॼाणंदा आहिनि। हिते त असांजो परमात्मा सतगुरु असांखे पूरो पाण जहिड़ो थो ठाहे,
भॻवान त न ठही सघंदा आहियूं, मास्टर गॉड त ठाहिनि था न। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार संग दोष सां सदा बची रहणो आहे। सच्ची पढ़ाई पढ़ी करे सच्ची कमाई जो स्टॉक जमा करिणो आहे। ॿियो आहे क़दम क़दम ते बाबा जी श्रीमत ते हलणो। सच्ची कमाई पढ़ाई करे सच्ची कमाई जो स्टॉक जमा करिणो आहे। ॿियो आहे क़दम क़दम ते बाबा जी श्रीमत ते हलणो आहे। इहे पाण सां गॾु प्रण करिणो आहे। वरदान आहे सर्व फरियादनि जी फाइल खे समाप्त करे फाइन ठहिण वारा कर्मयोगी ठहो। जीअं आत्मा ऐं शरीर कंबाइंड आहे त जीवन आहे, इहे कर्म ऐं योग कंबाइंड हुजे। 2-3 घंटा योग लॻाइण वारा योगी न, लेकिन योगी जीवन वारा ठहो। उन्हनि जो योग स्वतः ऐं सहज थी वेंदो आहे। उन्हनि जो योग टुटंदो न आहे, जो महिनत करणी पए। भई अगरि असां कर्म कंदे बाबा खे भुलिजी वेंदासीं, पोइ योग में वेंदासीं त महिनत करणी पवंदी। लेकिन जेका कर्मयोगी माण्हू हूंदा आहिनि न, उहा सदा ई उन्हनि जो बुद्धि योग बाबा सां गॾु लॻल रहंदो आहे। बाबा हाणे छा करो छा करो छा करो, त उन्हनि जो योग टुटंदो ई न आहे, जो महिनत करणी पए। उन्हनि खे कोई फरियाद करण जी आवश्यकता न आहे। यादि में रहण सां सभु कार्य सफल थी वेंदा आहिनि। फाइन ठहिण वारा जा सभु फाइल ख़तमु थी वेंदा आहिनि। फाइन ठहिण वारी आत्माउनि जा सभु फाइल ख़तमु थी वेंदा आहिनि। श्री योगी जीवन सर्व प्राप्तियुनि जो जीवन आहे न, त योगी जीवन सर्व प्राप्तियुनि जो जीवन आहे। त बाबा सां बुद्धि योग लॻाए करे हर कर्म कंदा हलो त सभु फाइल बि समाप्त थी वेंदा। जो बि आहे फरियादनि जी, कंप्लेन जी, जो कुझु बि आहे। स्लोगन आहे हर समय करावनार बाप यादि रहे त निरंतर योगी ठही वेंदो। निरंतर योगी ठहिण लाइ हर समय बाबा यादि रहे। बसि बाबा हाणे छा करूं, बाबा हाणे छा करूं, बाबा ईअं करूं, बाबा ईअं करूं, बाबा हीअ भाॼी ठाहियूं, बाबा हीअ रोटी ठाहियूं, बाबा हाणे कपिड़ा धोयूं, बाबा हाणे हिननि सां ॻाल्हायूं, बाबा हाणे हीअ कमु करूं, बाबा हाणे हीअ धंधो करूं, बाबा हीअं करूं। बसि बुद्धि द्वारा बाबा खे ई कम में लॻाईंदा रहो त निरंतर योगी ठही वेंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।